अमा शहजादी केॾां थो चओ मरे? ॾिस मुंहिंजी धीउ, सच ॻाल्हि इहा आहे त तूं मूंखे पुटनि खां वधीक प्यारी आहीं। मां तो मां इहा उमेद थो रखां त तूं सच ॻाल्हाईंदीअ। हिन वक़्तु घर में केर बि कोन्हे, बसि रुॻो तूं ऐं मां आहियूं। मूंखे सच ॿुधाए त तूं शादी छो नथी करे? बाबा, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजी शादी छो था कराइण चाहियो? अम्मा, न्याणियूं त नदी सगोरा बि पंहिंजे घर में विहारे न सघिया। माउ पीउ मथां ख़ुदा ई फ़र्ज़ु आहे। असां पीउ मां त पंहिंजो फ़र्ज़ु था पूरो कयूं। विच में तुंहिंजी रज़ामंदी जी दीवार में रब जे तरफ़ां खयल आहे। जॾहिं मर्ज़ी जो मुख़्तार अल्लाह साईं मूंखे ॾिनो आहे त पोइ तव्हां परेशान छो था थियो? अम्मा, असां त तुंहिंजी मर्ज़ीअ खां हटी करे को बि कमु कोन कयो आहे, पर असां तोखे पंहिंजनि हथनि सां पालियो आहे। पर एतिरो सम्झ में ज़रूरु अचे थो त शादीअ जो फ़ैसिलो तो ख़ुशीअ सां कोन कयो आहे। बाबा, मां राति अम्मा ई तव्हांजी सभु ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। तव्हां रुॻो इन करे परेशान आहियो त चाचे बच्चन खे कहिड़े मुंहं सां जवाबु ॾींदो? इहा ॻाल्हि बि बराबरि आहे, पर जेकॾहिं तूं बाफ़ ॿाहिरि कढंदीअ तॾहिं बचल ख़ान खे जवाबु ॾियणु सवलो लॻंदो। बाबा, मां तव्हांजे अॻियां हेतिरो ॻाल्हायो आहे त मूंखे नथो लॻे कि हिकु धीउ खे हेतिरो माउ पीउ जे अॻियां ॻाल्हाइणु खपे। अॻु त मां शादी लाइ इनकार कयो, पर हाणे मां ना हाँ थी करां ऐं ना वरी ना। त पोइ बाक़ी छा थी चवे? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।